अस्सलामुअलैकुम ॿारो तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक्निकल एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल। ॿारो अॼु असीं ॿिए क्लास जो सबक नंबर 5 पढ़ंदासूं सिज। असां अॼु हिनजी रीडिंग कंदासूं। सिज ओभर खां उभरंदो आहे। सिज उभरण सां हर तरफ़ सोजरो थींदो आहे। सिज लहण सां ऊंधा थी वेंदी आहे। राति जो ॾीया बतियूं ऐं बल्ब ॿारबा आहिनि। सिज जी रोशनी खे उस चइबो आहे। सिज मां असांखे रोशनी ऐं गर्मी मिले थी। सिज जी रोशनी ऐं गर्मी जे करे वण ॿूटा पंहिंजी खुराक ठाहींदा आहिनि, फसल थींदा आहिनि, वणनि में मेवा थींदा आहिनि, गुल टिड़ंदा आहिनि। सिज जे करे मौसमूं बदिलबियूं आहिनि। सिज जी गर्मी सां समुंड जो पाणी बाफ़ थी ककर ठहंदा आहिनि ऐं मींहुं वसंदो आहे। ज़मीन ते रहंदड़ समूरा साह वारा सिज जे करे ज़िंदा आहिनि। सिज असां खां घणो परे आहे, पोइ बि असां लाइ फ़ाइदे वारो आहे। प्यारा ॿारो, तव्हां तस्वीर में ॾिसो। इन तस्वीर में तव्हां ॾिसी सघो था सूरज उभरण जी तस्वीर आहे ऐं हिन में तव्हां ॾिसो ऐं हीअ तस्वीर बि ॾिसो। हेठि त असां सवालनि जी मशक़ कंदासूं। सिज कहिड़ी तरफ़ खां उभरंदो आहे? सिज ओभर खां उभरंदो आहे। सवाल नंबर 2 आहे असांजो, असांखे कुदरती रोशनी ऐं गर्मी छा मां मिले थी? प्यारा ॿारो, इन जो जवाबु ॾिसूं था। सिज मां असांखे रोशनी ऐं गर्मी मिले थी। रोशनी ऐं गर्मी जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? सिज जी रोशनी ऐं गर्मी जा फ़ाइदा: ॿूटा पंहिंजी खुराक ठाहींदा आहिनि, फसल थींदा आहिनि, वणनि में मेवा थींदा आहिनि ऐं सिज जे करे ई समुंड जो पाणी बाफ़ थी ककर ठहंदा आहिनि ऐं मींहुं वसंदो आहे। इहो असांजो अॼु जो सबक़ु हो। इंशाअल्लाह अॻी नई वीडियो सां गॾु वरी हाज़िर थींदासूं। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़। वीडियो पसंदि अचे त चैनल खे सब्सक्राइब करो ऐं लाइक कजो या कमेंट में कजो असांखे।